अस्सलाम वालेकुम दोस्तों। सिंध जो शहज़ादो ऐं दिलेर साफ़ी नसरुल्लाह गडानी ग़रीबनि ऐं मिसकीननि जो यार ऐं मददगार सॾियो वेंदो हो। सिंधी साफ़ी नसरुल्लाह गडानी खे कंहिं मारियो छा? असल में उन ख़ुदकुशी कई या उनखे मारियो वियो? नसरुल्लाह गडानी जो असुल क़ातिल केरु आहे? तफ़सीली ॻाल्हि ॿोल करण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे सब्सक्राइब करियो। हलूं था पंहिंजी मेन टॉपिक जी तरफ़। नसरुल्लाह गडानी तमामु दिलेर ऐं मिसकिन साफ़ी हुयो। नसरुल्लाह गडानी 19 अगस्त 1973 ईस्वी में मीरपुर माथुले जे हिकु नंढे ॻोठ कबोल गडानी में जनमु वरितो। 21 मई 2024 सिंध जे ज़िले घोटवीअ जे इलाइक़े मीरपुर माथुले भरिसां कोराई ॻोठ में अणॼातल मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि सिंध जे मशहूर सहाफ़ी ऐं सोशल मीडिया जे एक्टिविस्ट नसरुल्लाह गडाणीअ ते गोलियूं हणी खेसि सख़्तु ज़ख़्मी करे छॾियो। उन खां पोइ नसरुल्लाह गडाणी खे मीरपुर माथुले जे सिविल अस्पताल दाख़िल कयो वियो, पर उते बि ख़ासि तबियत में मज़ो न हुयो। उन खां पोइ खेनि पंजाब जे अस्पताल रहीम यार खान में दाख़िल कयो वियो। कुझु ॾींहं उन जो तबियत ठीकु हुयो, पर अचानक तबियत बिगड़ी ऐं ख़राब थी पियसि। गोलियुनि जा सूर न सहंदे 24 मई जी राति नसरुल्लाह गडाणी पंहिंजे सिंध धरती अमड़ खे हमेशह लाइ अलविदा चई हलियो वियो। खेनि पंहिंजे अबाणे ॻोठ में दफ़न कयो वियो। संदसि माउ जो चवणु आहे त मुंहिंजे पुट खे ॼामनि ऐं सरदारनि क़त्ल कयो वियो आहे। उन में सरदार ख़ालिद लुंड ऐं ॿिया पोतार पिणु शामिल आहिनि।